अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां शेयर कयां थी लेमन चिकन की रेसिपी। आज मैं आपके साथ लेमन चिकन की रेसिपी शेयर कर रही हूँ। लेमन और गार्लिक, थूम ऐं लीमे जी रस, लहसुन और लीमू का रस, ठीक है, लेमन गार्लिक। तो ये मेरे पास 3 जो है चिकन ब्रेस्ट हैं, 3 पीसेस, और थोड़ा सा ये साइड में था गोश्त इसके, तो वो भी मैंने शामिल कर लिया है। लेकिन असल में हमें चिकन ब्रेस्ट ही लेने हैं। उसमें आप देख सकते हैं कि मैंने गहरे थोड़े से कट लगा दिए। इतने गहरे नहीं होने चाहिए कि ये बिल्कुल ही एक दूसरे से अलग हो जाए। और हिन उन सां गॾु असां हिन में मूं थोड़ा गहरा गहरा कट हया आहिनि। ऐं उन सां गॾु असां जेको आहे ही अधु टीस्पून कारा मिर्च आहिनि, 1 टीस्पून लूणु आहे, ऐं ही 5-6 गड़ियूं थूम जूं कटियल आहिनि, ऐं ही 2 वॾनि लीमनि जी रस आहे, ॾिसी सघो था। ऐं ही 1/4 कप जेको आहे तेल आहे, ठीक है। ये 1/2 टीस्पून है काली मिर्चें, 1 टीस्पून नमक, और ये 5-6 जवे जो है लहसुन के कटे हुए, 2 बड़े नींबू का रस है, और ये जो है 1/4 कप तेल है। अब सबसे पहले तो मैं इसके ऊपर ये नमक छिड़क रही हूँ और साथ में काली मिर्चें, ठीक है। लूण ऐं कारा मिर्च मां हिन में विझां थी। उन सां गॾु असां हिन जे मथां विझंदासीं थूम, लहसुन हम छिड़क देते ऊपर। थूम ॾिसो था जहिड़ी बि कटियल आहे, थोड़ी थुली थुली रफ कटियल आहे, ज़रूरी कोन्हे त तमामु सनी हुजणु ज़रूरी कोन्हे, हुजे तॾहिं बि ठीकु आहे, पर अहिड़ी हुजे तॾहिं बि ठीकु आहे। ऐं हुन खां अलावा हाणे असां हिन में विझंदासीं हिन जे मथां ही लीमे जी रस जी तव्हां मिक़दार जो अंदाज़ो लॻाए सघो था। ऐं ही आहे 1/4 कप तेल, ठीक है। तो ये सब शयूं हिन में हली वयूं। हाणे असां इन्हनि खे चङी तरह सां मिक्स कंदासीं। हथ मां हिन लाइ नथी विझां जो हिन में तेल आहे, विझी भी सघिजे तो, कोई हर्ज ना है, ठीक है। तो ये लीमे जी रस, थूम, लूण, कारा मिर्च चङी तरह हिन जा जेके कट आहिनि उन में लगी वञे। इसको अच्छी तरह से इतना मिक्स कर लें कि इसके कट जो है इसमें लहसुन, तेल, नमक, काली मिर्चें, हर चीज़ जो है वो इसमें मिक्स हो जाए। हाँ, असां हिन खे अधु कलाक छॾे ॾींदासीं। आधा घंटा में इसको छोड़ देती हूँ ताकि अच्छी तरह से मेरिनेट हो जाए, ठीक है। ॾाढी मज़ेदार रेसिपी आहे चिकन जी, तव्हांखे ज़रूरु वणंदी। छॾियूं था हिन खे अधु कलाक खां पोइ असां कंटिन्यू कंदासीं। चिकन मेरिनेट थी वियो आहे, हिन खे अधु कलाक थी वियो आहे। ऐं हीउ पैन मूं हेॾां गरम करण लाइ रखियो आहे। असां हिन में तेल न विझंदासीं छो त चिकन में काफ़ी सारो तेल पहिरियों खां विधल आहे। सो हाणे हिन खे असां हल्की बाहि ते पचायूं था। बिस्मिल्लाह रहमान रहीम। ॿ पीसिस हिन में पूरा आया आहिनि। 2 पीसिस हिन खे हल्की बाहि ते मूं पचण लाइ रखियो आहे, ऐं हिन खे थोड़ी थोड़ी देर खां पोइ असां उथलाईंदा रहंदासीं। मुसलसिल हिकिड़े पासे ॾांहुं नहीं पचाना, ठीक है। आधा घंटा में इसको मेरिनेट किया है, और अब इसको हल्की आंच पे हम पका रहे हैं और बार बार इसको पलटते रहेंगे। और ये जो मेरिनेशन इसमें रह गई है, ये जो तेल ऐं थूम हिन में रहियल आहे, इहो हर थोड़ी थोड़ी देर खां पोइ असां उथलाइण महिल हिन जे मथां विझंदासीं। तेसि ताईं हीउ मुंहिंजो हिकिड़ो पीस हिन में पियो हूंदो, ऐं जॾहिं हू 2 पची वेंदा त मां हिन खे वरी पचाईंदसि 3 पीस के। कुछ देर गुजरी है, इनके टर्न था क्यों, इसको पलटते हैं हम। थोड़ी देर गुजर चुकी है, ठीक है। हिन ॿिए पासे ॾांहुं बि पचाईंदासीं हल्की हल्की बाहि ते, छो त ज़ाहिर आहे थुल्हा पीसिस आहिनि, जीअं ही अंदर ताईं ॻरी वञनि। मोटे पीसिस हैं, हल्की आंच पे पकाएंगे ताकि अंदर तक अच्छी तरह से गल जाए। हिन खे वरी उथलाईंदासीं, पर उन खां पहिरियों ही असां ही जेका मेरिनेशन आहे थोड़ी थोड़ी मां हिन जे मथां विझां थी। हाणे हिन खे वरी असां उथलाईंदासीं। हिकिड़ो साइड हिन जो पची वियो आहे, थोड़ो ऑयल हिन ते, थोड़ी मेरिनेशन वरी विझूं था, ऐं पोइ असां हिन खे उथलाईंदासीं। बिस्मिल्लाह रहमान रहीम।
हल्को हल्को बार बार उछलाईंदो रहणो आहे। तकरीबन 25 मिनट इनके थी गए हैं, 25 मिनट तकरीबन इसको हो चुके हैं। तो मैंने इसको दोनों तरफ से उलट पलट के खूब अच्छी तरह से पकाया है। ठीक है, तो जीअं मूं शुरू में चयो त ही ज़ाहिरा थुल्हा पीसिस आहिनि, हिननि खे पचण में थोरो टाइम लॻंदो ऐं ॾाढी मज़ेदार रेसिपी आहे। ज़रूरु ट्राई कजो। उम्मीद आहे तव्हांखे वीडियो वणंदी। अगरि पसंदि अचे त वीडियो लाइक कयो, शेयर कयो ॿियनि सां बि, त जीअं ॿिया बि हिन मां फ़ाइदो वठनि। कमेंट कयो ऐं चैनल सब्सक्राइब कयो त जीअं मुस्तक़बिल में बि अञा ज़िंदगी रही त मां घणो कुझु चाहियां थी तव्हां सां शेयर करणु। सो जेकॾहिं सब्सक्राइब थियल हूंदो त तव्हां आसानी सां ॾिसी सघंदव। हाणे चिकन असांजी तक़रीबन तयारु आहे। हमेशह मां चवंदी आहियां कमु प्यार सां कंदा कयो। जीअं प्यार सां पचायो आहे मूं, ॾाढे प्यार सां, छो त मुंहिंजा ॿार ख़ुशि थींदा आहिनि खाई, त मां बि वधीक ख़ुशी सां पचाईंदी आहियां। तो हाणे असां हिनखे कढूं था। बिस्मिल्लाह रहमान रहीम। बिस्मिल्लाह। ॾिसो ही लेमन गार्लिक चिकन जेको असांजो तयारु आहे। ठीकु आहे, सो ज़रूरु ट्राई कजो ऐं इंशाल्लाह वरी कंहिं ॿी वीडियो सां मिलंदासीं। हमेशह चवंदी आहियां प्यार सां कमु कयो, खाधो प्यार सां पचायो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो, पंहिंजी ॿोली सां प्यार कयो। इंशाल्लाह वरी मिलंदासीं। ज़िंदगी रही तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।